अस्सलाम नाज़रीन प्रोग्राम सदी गाल में आया था मेज़बान रऊफ़ चांडियो नाज़रीन प्रोग्राम सदी गाल अरबा ख़मीस जुमे ते रात जो 10 वारी ख़बरुं खां पोइ लाइव नशर थींदो आहे जेको साॻी राति 2 वॻे ॿिए ॾींहुं सुबुह जो 11 वॻे शाम जो 4 वॻे ख़बरुं खां पोइ रिपीट टाइम में तव्हां ॾिसी सघंदा हिन प्रोग्राम जी शुरूआत कजे थी मतिलबु मुल्क जो नओं जेको डिप्टी नायब नाज़िम आहे परवेज़ लाई नायब नाज़िम न करे त लॻे जो डिप्टी वज़ीर आज़म डिप्टी प्राइम मिनिस्टर जी उन जे उहिदे खे हिकु भेरो चैलेंज कयो आहे न रुॻो लाहौर हाई कोर्ट में पर सुप्रीम कोर्ट में बि कीअं पिया सम्झो केरु आहे परवेज़ लाई साहब हाणे सिंध जा माण्हू आहिनि फ़क़ीर जी ऐं धरती बि सिंध उलियान जी आहे जी सिंध जे माण्हू त ख़ुशि कोन थिया आहिनि हिन जे नायब वज़ीर आज़म थियण ते उहिदो अहिड़ो आहे न न न उहिदे जी ॻाल्हि कान्हे ॻाल्हि इहा आहे त अलाए छो सिंध जे माण्हुनि खे उन शख़्स खां सख़्तु ख़फ़ख़ानगी थिए थी जंहिंजे लाइ शहीद बेनज़ीर चयो त इहो मुंहिंजे कातिलनि मां हूंदो जेकॾहिं मूंखे कुझु थियो त सो पोइ शायदि हुन ॾींहुं दिलि में हिकु दुआऊं आहिनि बदुआं जेके लॻनि पई थियूं ऐं छो त सिंध जे माण्हुनि जे दिलि मां का चङी ॻाल्हि हिन जे लाइ कान थी निकिरे सो लहे त चङो आहे पर हुन उहिदे खे गैर क़ानूनी करार ॾिनो वियो आहे आइन में उहिदो कोन्हे डिप्टी नाज़िम त ॿुधासीं हा डिप्टी प्राइम मिनिस्टर उहिदो कोन्हे पर ख़ैर को बि उहिदो क्रिएट थी सघे थो को वॾो मसइलो कोन्हे इहो इहा डिस्प्यूट पॉइंट न आहे पॉइंट आहे त वरी क्रिएट करे छॾींदा ॾिसो न ॻाल्हि इहा आहे त असेंबली में पार्लियामेंट में यस 2/3 हिननि खे कोन्हे ओतिरो मुश्किल ज़रूरु थींदनि पर मेजोरिटी त हिननि वटि आहे ऐं तंहिंजे करे सदर साहिबु को बि ऑर्डिनेंस फ़िलहालु इशू करे हिनखे प्रोटेक्शन ॾेई छॾींदो जीअं हुन अॻूणे वज़ीर आज़म खे 26 अप्रैल खां वेंदे जेसिताईं सैक थियो जीलानी साहिबु हुनखे ऑर्डिनेंस इशू करे ऐं हुनखे कवर ॾेई छॾनि जेके बि हुन इक़दामात खयां अच्छा पंहिंजो जेकॾहिं तव्हां ऑर्डिनेंस जी ॻाल्हि था कयो त सिंध हुकूमत खे बि जेको मकानी इदारनि वारो जेको निज़ाम आहे उनखे बि ट्रांज़ेक्शन बुनियादनि ते हलायो पियो वञे उन मकानी इदारनि वारो ऑर्डिनेंस जेको एक्सटेंशन थियो उनजो मुदो बि पूरो थियो हाणे सेक्रेटरी लोकल गवर्नमेंट चए थो को नुक़्तो आहे जंहिं त सिस्टम हलायूं पिया पर सेक्रेटरी लोकल गवर्नमेंट खे मामले ख़बर न आहे त सिस्टम हले कीअं रऊफ़ साहिबु बुनियादी तौर ते गवर्नेंस छा खे चइबो आहे जेको असां चऊं था पोइ हुन में कुझु असांजा दोस्त नाराज़ बि थियनि था पीपुल्स पार्टी जा गवर्नेंस हिनखे चइबो आहे जेकॾहिं को हुनजो डिस्क्रिप्शन या डेफिनेशन या हुनजो जेकॾहिं केरु चए थो बाबा गवर्नेंस आहे कहिड़ी शइ गवर्नेंस इन शइ जो नालो आहे जिते रिट हुजे हुकूमत जी नंबर 1 ऐं जेको हुकूमत फ़ैसिलो करे उन ते अमल दरामद थिए ठीकु ऐं टियों फ़ैसिला वठिजनि उहे जेके फ़ैसिला मुल्क जे लाइ क़ौम जे लाइ घणे वक़्त जो फ़ाइदो ॾेई सघनि ऐं परमानेंट बेसिस ते हुजनि या लॉन्ग टर्म बेसिस ते हुजनि हाणे उहो डिसीजन मेकिंग बि लॉन्ग टर्म ते कान्हे शॉर्ट टर्म ते आहे थोरे थोरे वक़्त लाइ ऐं उन खां पोइ जेकॾहिं कानून आहे त को कानून आहे न आहे हर का ॻाल्हि ईअं लिक छिप में पई हले पीपुल्स पार्टी जी हुकूमत वारा सॼो ॾींहं में लॻा पिया आहिनि MQM ख़ुशि हुजे चवंदा हैदराबाद ऐं कराची जेको मकानी इदारनि जो जेको निज़ाम आहे उहो अणियल तौर गवर्नर जे कंट्रोल में कयो आहे सॼा मामला बदिलियूं ट्रांसफर जेके मामला थियनि था उतां थियनि था मां चवां थो त एतिरो इन खे पुअर गवर्नर चइबो आहे त चीफ एग्ज़ीक्यूटिव लाचार बेवस हिन हिकिड़े सूबे में 2 कानून हिकिड़े सूबे में ॿ इंतिज़ामिया हिकिड़े सूबे में 2 क़िस्मनि जूं पॉलिसीज़ इहो छा आहे इहो MQM बि ठीकु कान पई करे त पीपुल्स पार्टी बि ठीकु कान पई करे इहो गैप वधंदो रूरल ऐं अर्बन जे पॉपुलेशन जे विच में रऊफ़ साहब वक़्तु अची वियो आहे जंहिंमें सभिनी खे जेके बि सिंध में रहंदड़ धुरियूं आहिनि ऐं जिन जा मुस्तक़िल मफ़ादात सिंध सां आहिनि कहिड़ी बि ॿोली ॻाल्हाईंदड़ हुजनि वक़्तु अची वियो आहे त हाणे इहो तइ थियणु घुरिजे त बाबा हाणे इहो रूरल अर्बन उर्दू सिंधी इहो केसि ताईं फ़र्क़ु रहंदो केतिरनि ईंदड़ नसुलनि ताईं रहंदो अचो त हिनखे ख़तमु कयूं ख़तमु छा कयूं उर्दू ज़िंदाबाद क़ौमी ॿोली पर जेके सिंध में रहनि था उहे सिंधी ज़रूरु ॻाल्हाइनि ईंदड़ नसुलनि जे इंट्रस्ट में आहे ॻाल्हि इहा कंहिं बि इंग्लैंड में माण्हू रहंदो चवंदा बाबा असां अंग्रेज़ी कोन ॻाल्हाईंदासीं असांखे अंग्रेज़ी अचे ई कान थी असांखे त जर्मन थी अचे उनखे त सिटीज़नशिप ई कान मिलंदी तंहिंजे करे जेकॾहिं मुस्तक़िल बुनियादनि ते हिन सूबे खे भाई बंदी होमोजिनिटी ॾियणी आहे त सभिनी खे सिंधी सिखनि त सुठो आहे असां त कोन्हूं ऑर्डर ॾियण वारा या चवण वारा असां अपील ई करे सघूं था तव्हां गवर्नेंस जी ॻाल्हि पिया कयो त गुड गवर्नेंस जा मामला या गवर्नेंस जा जेके मामला आहिनि त हिन वक़्तु पोज़ीशन इहा आहे त वफ़ाक़ी जेका
सिंध सरकार आहे जी वफ़ाक़ी सरकार कर्ज़ी आहे, सिंध सरकार वरी स्टेट बैंक जी कर्ज़ी आहे, चवनि था वॾो माली घोटालो आहे, पगारूं लेथियूं ॿिया ॿिया मामला थियनि था ऐं इन जे करे ॾाढी सूरत हाल ख़राबु आहे। अॼु वफ़ाक़ी सरकार सवा 3 अरब रुपया जारी कया जेके सिंध सरकार जा, उहे सिंध सरकार जा वरी स्टेट बैंक कटे छॾिया। स्टेट बैंक इन करे कटिया जो जेको वधि में वधि 16 अरब रुपया हिननि खे कर्ज़ मिलणो उन खां वधीक खयल आहे। त उहो ज़ाहिर आहे त जेको 16 अरब जी सिंध गवर्नमेंट ॾाढी कर्ज़ी आहे। 16 जी लिमिट हुई, ही 18-19 खणी विया आहिनि, त उन्हनि 3 रखी छॾिया हूंदा त बाबा घटि में घटि 16 जे हेठि था अचूं, ठीकु थियो। ॿी ॻाल्हि इहा आहे सिंध हमेशह कर्ज़ ॾिना आहिनि पाकिस्तान खे ऐं सिंध अञा ताईं कुझु बि हुजे सिंध पाकिस्तान जो हिसो आहे, पर सिंध अॼु बि पाकिस्तान खे ॾिए पई, पर उहा सिंध पाण मक़रूज़ आहे। ॾिसो अजब आहे, इहो किथे कोन्हे, दुनिया जे कंहिं हिसे में कोन्हे। पाकिस्तान ठहियो, सिंध जी जेका बि बजट हुई सा सॼी हिते कैपिटल खणी आया, सॼो सिंध रिसोर्सिस पंहिंजा ॾिना ऐं सिंध पंहिंजा कुर्बानी ॾिनी। वरी वञूं ठहियो त सिंध जा जबर जेके बि सभु खणी हलिया विया, वरी वञूं टुटो त सिंध खे वापसि पैसा न मिलिया। सिंध जी लीडरशिप जेके वॾा वॾा लीडर, वॾियूं वॾियूं ॻाल्हियूं करण वारा माण्हू, से रुगो वॾियूं ॻाल्हियूं, इहो कोन हो त माल जेको कैपिटल आहे न कंहिं बि शइ जो, उहो तमामु घणो अहम आहे, उहो पैसे ते कॾहिं बि कोन असां ज़ोर ॾिनो आहे। हिन महिल ताईं जेके ॻाल्हियूं हलनि पियूं, साईं अरिड़हीं तरमीम, साईं सूबनि खे ख़ुदि मुख़्तियारी या सूबनि खे जेका कुझु कोन्हे को, उअं ई पियो हले मुल्क जीअं मुल्क हले पियो, ट्रांज़िशन थी न आहे, उहे डिपार्टमेंट्स ॿिया मिल्कियतूं ट्रांसफर न थिया आहिनि, ट्रांसफर न थिया आहिनि। उहे जे ट्रांसफर थिया बि आहिनि त ज़बानी कलामी थिया आहिनि, इन लेटर एंड स्पिरिट न थिया आहिनि जेको थियणु घुरिजनि। थोरा घणा चवंदा त कल्चर डिपार्टमेंट जी मिनिस्टर थोरा घणा, हाणे कल्चर डिपार्टमेंट खे छा मिलियो छा न मिलियो, पर हाणे कल्चर डिपार्टमेंट प्रायोरिटी में किथे थो अचे। पहिरीं प्रायोरिटी में तइलीम खातो थो अचे, पहिरीं प्रायोरिटी में सिहत थो अचे माण्हुनि जे लाइ। माण्हुनि जी सिहत ठीकु हूंदी त कल्चर खां बि ध्यानु वेंदुनि, माण्हुनि जी तइलीम याफ़्ता हूंदा त कल्चर ॾांहुं बि ध्यानु वेंदुनि। सो कल्चर त पोइ प्रायोरिटी में थो अचे। पहिरीं प्रायोरिटी हिन धरतीअ जी, हिन सिंध जी, हिन पाकिस्तान जी पहिरीं प्रायोरिटी तइलीम आहे, जेको सभु पोइ पई वञे, पर उन में सिंध सभिनी खां पोइ पई वञे। ठीकु, मुमकिन आहे त हाणे हालतूं बहितर थियनि, छाकाणि 15 शबान ते अॻूणो घरू वज़ीर मंज़ूर वसाण साहिब ख़्वाब लहंदा, चवंदा 15 शबान ते मां ख़्वाब लहंदुसि ऐं इहो नओं ख़्वाब मुंहिंजो हूंदो जेको सियासी मामलनि जे हवाले सां हूंदो। हाणे आहे ख़ैरपुर जो जी साईं मंज़ूर वसाण साहिब, पोइ शायदि सचल साईं ते जाॻियो हूंदो 2-3 रातियूं, ऐं पोइ उतां ख़बर पई हूंदसि कुझु थींदो। सचल साईं बोलिया अला आहे, ही बि त ख़्वाब लहंदा आहिनि। हा, बहरहाल छा मां चवां, हाणे एक्चुअली छा आहे त ज़ाती मामिलो आहे हुनजो, चए थो त मां ख़्वाब थो लहां, उन में मां छा चवां, पर मां इहो चवंदुसि त ख़्वाब लहण खां बाबा बाबा अखियूं खोलियो त अॼु बि ख़्वाब, अॼु अखियूं खोलियो, जॾहिं साम्हूं सॼो कमु ख़राबु लॻो पियो आहे त ख़्वाब में कहिड़ी चङाई नज़र ईंदी। हा, साम्हूं कहिड़ी चङी ॻाल्हि आहे, कहिड़ी शइ आहे, तव्हां मुमकिन आहे का अॻकथी करे विझनि, अॻकथी जेके बि कई मुर्गो हेठि होम मिनिस्ट्री हली वियसि। हाणे का ॿी अॻकथी कई जेकॾहिं अहिड़ी ख़्वाब ॾिसण जे करे होम मिनिस्ट्री हली वई, ज़ाहिर आहे न, ख़्वाब घणा बि ॾिठई त वई, ख़्वाब थो ॾिसे त ख़्वाबनि वारो माण्हू ई न खपे, हिते हक़ीक़त पसंदी वारी ॻाल्हि खपे। ख़्वाबनि वारी दुनिया में रहण वारो माण्हू छा कंदो? पर हीअ जेका ॻाल्हि हुननि कई आहे त ऐं ख़्वाबनि जी तहबीर हर को माण्हू न कढी सघंदो आहे। ठीकु साईं, पर एतिरा त बाअसर आहिनि जो हुननि जी वज़ारत वञण खां पोइ अॼु ॾींहं ताईं माना को बि घरू वज़ीर न थी सघियो आहे, ऐं हाणे जो घरू जेकी वज़ारत आहे उहा ख़ाली पियल आहे। अॼु हुननि त बाज़ाब्ता ऐलान कयो आहे त मूंखां पोइ जेसीं आम चूंडूं इलेक्शनूं नथियूं थियनि तेसीं वज़ारत जेका ख़ाली पई हूंदी, कंहिंजे हवाले न थींदी। अल अमान रऊफ़ साहिब, को बि घरू वज़ीर, रऊफ़ साहिब घरू वज़ारत एॾी अहम आहे, जंहिंमें ॾिसो केतिरा माण्हू मारिजनि पिया। घरू वज़ारत एॾी अहम आहे, पाकिस्तान घरू वज़ारत जहिड़ी अहम उहिदे लाइ माण्हू कोन थो मिले। माण्हू त मिलनि था, पर जॾहिं मफ़ाहमत जी लेवल उसूलनि खे मथां सरपास करे वञे, क्रॉस करे वञे, जेके सेटल उसूल आहिनि हुकूमतुनि खे चलाइण जा ऐं हलाइण जा ऐं गवर्नेंस खे हलाइण जा, गवर्नेंस करण जा, उहे जेकॾहिं मफ़ाहमत उन्हनि खे सभिनी खे ओवर राइड करे मथां थी वञे त पोइ ईअं इन क़िस्म जूं हालतूं थियनि। पोइ मंज़ूर वसाण साहिब चवंदा त घरू वज़ीर मुक़रर न थींदो इलेक्शननि ताईं, त माना इन जो छा मतिलबु आहे? इहो ख़्वाब लधो अथई या इहो ईअं पाण ॻाल्हि बिना ख़्वाब जे? बिना ख़्वाब जे। असां त ॿुधो आहे MQM खे ॾियनि पिया होम मिनिस्ट्री, पर हिन MQM खे बि माना नथा ॾियनि त माना असां ॿुधो आहे, पर रही ॻाल्हि आहे त पोइ ॾिसूं उहो, छो त MQM खे जेकॾहिं ॾियनि था होम मिनिस्ट्री त पोइ इहो आहे त कराचीअ में जेके ॿिया एलिमेंट्स आहिनि एतिराज़ कंदा, मसलन ANP खे सख़्तु रिज़र्वेशन्स आहिनि MQM खां, लियारी वारनि खे सख़्तु रिज़र्वेशन्स आहिनि,
मनी वारनि खे सख़्तु रिज़र्वेशन्स आहिनि, ॿाहिराड़ी वारनि इलाइक़नि खे, ॿाहिराड़ी वारनि माण्हुनि खे, तंहिंजे करे ॾिसूं छा थो थिए, पर मोला करे को चङाई थिए, चङाई थींदी। वज़ीर आज़म साहिबु राजा परवेज़ अशरफ साहिब जिन चयो आहे त मुंहिंजी ख़्वाहिश आहे त बिजली ख़तमु त न थिए, बिजली जो बहरान जेको आहे उहो ख़तमु त न थिए, पर घटि ज़रूरु थींदो। एतिरी भला जेको आहे ज़ालिम इहा त ख़्वाहिश करे त मां ख़तमु कयां, पोइ घटि चए थो बहरान ख़तमु कोन न न न न बहरान ई त लीडर बहरान ख़तमु कंदा आहिनि। सम्झो ॻाल्हि खे, ॻाल्हि इहा आहे मुंहिंजा भाउ, ही बिजली वारो मामिलो सुल्तान बहितर थी वेंदी जॾहिं डैम्स में पाणी ईंदो, ख़ुदि ब ख़ुदि बहितरी, हींअर पाणी कोन्हे, पाणी जी खोट आहे, पर महीने अध में ख़ुदि ब ख़ुदि बहितरी अची वेंदी। तंहिंजे करे हिन में प्राइम मिनिस्टर जो को बि जादू कोन्हे। तरबला डैम में पाणी कोन्हे, उते प्रोडक्शन घटिजी वई आहे, मंगला में प्रोडक्शन घटिजी वई आहे, तंहिंजे करे पाणी ईंदो त उहा प्रोडक्शन वधंदी। ठीकु, एक्चुअली प्रायोरिटीज़ असां जूं कीअं आहिनि, असां गैस जूं बिजली ठाहिण जे लाइ, या गैस जूं CNG खे, या गैस जूं कारखाननि खे, ऐं असांजी तव्हांजे खीसे में आहिनि 100 रुपया, ऐं तव्हां बिना हिसाब जे ख़र्च कंदा वेंदो त ख़बर पए त तव्हां गंजी त वठी छॾी, कमीस वरितव ई कान, पोइ गंजीअ में हलो। असांजो बि किसो ईअं आहे, बाबा तव्हां पंहिंजी रिसोर्स त ॾिसो त घणो आहे तव्हां वटि। CM साहिबु चयो समूरनि खातनि जे सेक्रेटरी खां हर महीने जा ख़र्चनि जा तफ़सील तलब कया अथई। वाह चई साईं मुर्शिद साईं बिस्मिल्लाह, अलाह तुंहिंजो ख़ैरु कंदो, बाक़ी करे अहिड़ा कम छॾिया अथई जो माण्हू तोखे तारीख़ में यादि कंदा। छा कंदे सेक्रेटरी खां पुछी, सेक्रेटरी तुंहिंजे हथ में ई कोन्हे रखाइण, उहो रखाइण वारा ॿिया आहिनि, सैयद बादशाह तूं छा कंदे पुछी। पहिरीं ॻाल्हि त इहो आहे त लॉ एंड ऑर्डर जी जेकॾहिं का मीटिंग थी उहा गवर्नर थो करे। तव्हां जेके ॿियनि खोड़ ॻाल्हियूं आहिनि, जेके ॿियनि सूबनि में तइलीमी बोर्ड, एजुकेशन जेके बोर्ड आहिनि, बोर्ड ऑफ एजुकेशन्स, उहे सभु चीफ मिनिस्टर जे कंट्रोल में आहिनि, हिते गवर्नर जे कंट्रोल में आहिनि, ॻाल्हाए त सघो कोन था। बाक़ी तव्हांजी तइलीम खाते में सिंध एजुकेशन फाउंडेशन जा जेके हलंदड़ 1235 स्कूल आहे, उनखे पीर मज़हर साहिब जिन मुस्तक़िल करण जो ऐलान कयो आहे। असां गॾु पीर साहिब लाइन ते मौजूदु आहिनि। अस्सलाम वालेकुम पीर साहिब। वालेकुम सलाम। पीर साहिब, अॼु सेमिनार हुयो, उन में तव्हां इहो ऐलान कयो आहे, वॾो हिकिड़ो मसइलो हो त 1235 स्कूल सिंध एजुकेशन फाउंडेशन जे मातहत आहे, हुनजा मुलाज़िम, स्कूल जी अथॉरिटीज़ परेशान हुई, त हुनखे मुस्तक़िल करण जो ऐलान कयो आहे। इन हवाले सां थोरो असांखे तफ़सील ॿुधाईंदा साईं। पहिरीं त मूंखे हैरत आहे, तव्हांखे इहा बि मालूम हुअणु खपे त इहे सिंध एजुकेशन फाउंडेशन जा स्कूल कोन्हनि। अच्छा, इहे सिंध एजुकेशन फाउंडेशन हुननि जी फंडिंग करे थी, प्राइवेट स्कूल खोलिया आहिनि माण्हुनि। अच्छा, उन्हनि खे लाइसेंस ॾिना अथनि, उन्हनि खे सपोर्ट कनि था, उन्हनि खे पैसा ॾियनि था, फंडिंग ॾियनि था। इहे प्राइवेट स्कूल आहिनि। इहो त मां पाण हैरान आहियां त मीडिया में इहो जेको अचे थो कुझु ॾींहंनि खां वठी, त हीअ को शायदि सरकारी स्कूल आहिनि या को सिंध एजुकेशन फाउंडेशन जा स्कूल आहिनि। सिंध एजुकेशन फाउंडेशन प्राइवेट माण्हुनि खे चयो त तव्हां स्कूल खोलियो, त तव्हांखे असां बहिराणियुनि में उन्हनि एरियाज़ में जेके ॿारनि जो तइदाद घटि आहे स्कूलनि खां आणण लाइ सरकारी स्कूलनि सां गॾोगॾु असां हुननि जी इहा कोशिशि हुई त प्राइवेट माण्हू बि स्कूल खोलनि। शहरनि में त स्कूल आहिनि प्राइवेट, बहिराणियुनि में माण्हू खोले कोन थो, त उन्हनि खे इनकरेज पिया कनि त उहे खोलनि, पर उनजी फी हुकूमत भरींदी। अच्छा, ऐं जेके हुननि जा अख़राजात आहिनि हुकूमत भरींदी, पर हलाईंदा हो पाण। इहो हिकु 3 सालनि जो जेको 3 जून ते ख़तमु थिए पियो, ऐं उनखे असांखे हिननि लिखी मोकिलियो सिंध एजुकेशन फाउंडेशन, त इहो सुठो परफॉर्म था कनि। हिन सां काफ़ी ॿार उन्हनि एरियाज़ में जेके गवर्नमेंट जा स्कूल आहिनि ई कोन, ऐं ॿार वीचारा तालीम खां महरूम आहिनि, त उते हिननि 1,35,000 ॿार आंदा आहिनि, ऐं अञा बि 70,000 ॿार अचण जी उमेद आहे स्कूलनि में। त उन लाइ तव्हां हिनखे रेगुलर ADP में शामिल कयो, ऐं असां ख़ुदि हिनखे उन्हनि जी सिफ़ारिश ते मुनासिब सम्झी मूं सिफ़ारिश कई त इनखे ADP स्कीम में विधो वञे। जेको मूंखे सेक्रेटरी तालीम ॿुधायो आहे त उहा हाणे ADP जी स्कीम अची वई आहे रेगुलर। हाणे ही सिंध एजुकेशन फाउंडेशन वारा, ऐं पोइ उन्हनि खे उहा जेका मदद उन प्रोजेक्ट जे फंडिंग मां मिली ते उहा हाणे हुकूमत उहा फंडिंग ॾींदी उन स्कीम जे तहत। पर इहो सरकारी स्कूल कोन्हनि, न वरी सिंध एजुकेशन फाउंडेशन जा पंहिंजा स्कूल आहिनि। इहे स्कूल उन्हनि प्राइवेट माण्हुनि जा आहिनि जिन इहे स्कूल खोलिया आहिनि, उन्हनि खे असां मदद पिया ॾियूं, ऐं पर उहा मदद तेसि ताईं रहंदी जेसि ताईं हू हुनजो परफॉर्म सही कंदा।
जेको एग्रीमेंट में जेको हुननि लिखी ॾिनो आहे त असां एतिरा ॿार घटि में घटि जेके आहिनि उहे हुन में ॿारनि हूंदा, तालीम सुठी ॾींदा, उस्ताद सही हूंदा, इम्तिहान सही हलंदा ऐं हुननि खे असां किताब बि फ्री था ॾियूं ऐं हुननि खे ॿारनि खे फी हिननि खे वठणी आहे। इन्हनि जेके टर्म्स कंडीशन खे फॉलो कंदा त पोइ इहे स्कूल हिननि जी मदद हाणे बजाए हुन प्रोजेक्ट जीअं डोनर एजेंसी जे गवर्नमेंट ऑप्शन कंदी, इहा स्कीम आहे। ऐं इहो इन जी जेका तव्हां जंहिं महिल गुफ़्तगू कयो था त उन महिल जो न चओ त इहे सिंध एजुकेशन फाउंडेशन जा पंहिंजा स्कूल आहिनि। अच्छा जी जी हिकिड़ो अॼु असांखे हैरत थी आहे, मीडिया खे हैरत थी आहे जेको तव्हां चयो आहे त कुझु ऑफिसर जेके आहिनि मुंहिंजी ॻाल्हि नथा ॿुधनि। तव्हां सूबाई वज़ीर तइलीम आहियो, छा तव्हां कहिड़े क़िस्म जा तइलीम खाते में चैलेंज दरपेश आहिनि, थोरो ॿुधाईंदा असांखे? मूं ईअं कोन चयो आहे त तालीम खाते जा ऑफिसर मुंहिंजी ॻाल्हि नथा मञनि, इहो अलाए तव्हां किथां ॿुधो आहे। समूरनि मीडिया ते हले पियो। जी जी हा, भले उहो मीडिया वारा त तव्हां बादशाह माण्हू आहियो, जीअं वणे थी हलायो। जी साईं, माण्हुनि खे इहो त मीडिया ई कंफ्यूज़ कयो न त हे स्कूल सिंध एजुकेशन फाउंडेशन जा आहिनि। हींअर तव्हां मूंखां इहो सुवालु पिया पुछो न, जेको बिल्कुलु ग़लति सवालु आहे। सवालु इहो आहे ई कोन त इहो स्कूल सिंध एजुकेशन फाउंडेशन जा, ठीकु आहे, सिंध एजुकेशन फाउंडेशन जी फंडिंग आहे। फंडिंग आहे तव्हांजी मर्ज़ी मूं इहो चयो त जेके माण्हू पंहिंजा रखाइनि था ऑफिसर, वरी उन्हनि जी शिकायत बि पाण था कनि ऐं वरी जेके माण्हू रखाइनि था पंहिंजे असर ते त वरी उहे ऑफिसर उन्हनि जे चवण ते हलनि था। तंहिंजे करे मूं इहा तजवीज़ ॾिनी त इहो सिफ़ारिश जे बजाए इहो सिस्टम छॾिजे त सिस्टम जे ज़रिए उहे ऑफिसरनि जी पोस्टिंग ट्रांसफर थिए। जी बरसातुनि जो मौसम अचे पई, अॻु में स्कूलनि में माण्हू तरसाया मुतासिरीन, हाणे छा हिकमत अमली आहे तइलीम खाते तरफ़ां? हाल सां मूं पंहिंजी राय ॾेई छॾी कैबिनेट में, इहे स्कूल जेके आहिनि से हिन दफ़े न ॾिना वञनि, छाकाणि त 2 साल असां ॾिना आहिनि उहे तबाह थी विया स्कूल जो। हुनजा फर्नीचर, हुनजा दरवाज़ा, दरियूं, उहे पटी ज़ाहिरा माण्हुनि खे खाधो पचाइणो आहे छा ते पचाईंदा, जिते रहंदो त उते जेको बि काठ मिलंदो उनखे साड़ींदा। त मूं इहा सिफ़ारिश कई आहे, ॾिसूं जेको फ़ैसिलो कंदा हुकूमत में सीएम साहिब जेको फ़ैसिलो करे। सिंध असेंबली में जाम महताब ॾहर साहब तइलीम खाते में नौकरियूं विकिरो करण करप्शन जा इल्ज़ाम हुया, उन्हनि जे बारे में थोरो माण्हुनि खे ॿुधाईंदा त असुल हक़ीक़त छा आहे? न, इहे त शिकायतूं इहा कयूं त हिकिड़ो चौकीदार जेको आहे सो ग़लति रखियो वियो आहे ऐं पैसा वठी रखियो वियो आहे। मूं हुननि खे रिकॉर्ड घुराए ॾिठो त हाई कोर्ट जी जजमेंट पई हुई जंहिंमें हाई कोर्ट जे हुकुम ते उहो माण्हू रखियो अथनि। हाणे पहिरीं इंतज़ारु करणु खपंदो हो त मिनिस्टर ज़रूरु पाण त नौकिरी कोन ॾींदो आहे, हेठियां ऑफिसर ॾींदा आहिनि ऐं मूं उहा ॻाल्हि असेंबली में फ्लोर ते ॿुधाए छॾी। जी पीर साहब, तव्हांजी तमामु घणी महिरबानी असांजे प्रोग्राम में ॻाल्हि ॿोल करण जी, तमामु घणी महिरबानी। मर साहब, पीर साहब पहिरीं त सिंध एजुकेशन फाउंडेशन वारी ॻाल्हि जेका आहे सा बिल्कुलु ठीकु आहे, त उहो आहे ई वाकई इन जेके फाउंडेशन त ॿाहिरि में स्कूलनि खे जेको एक्सप्लेन करे वियो पीर साहब, उन में फ़र्क़ु सिर्फ़ु इहो त साईं जो चवणो त उनजे मातहत न आहिनि, उहो फंडिंग उन्हनि जी आहे। फंडिंग उन्हनि जी आहे। एक्चुअली इहो इनिशिएटिव सिंध गवर्नमेंट जो हो त ॿाहिरि में वाकई स्कूल क़ाइमु केरु नथो करे, माण्हुनि खे असां इंसेंटिव ॾियूं त उहे खोलनि त उन्हनि खे फीयूं असां भरींदासीं कंदासीं, पर उहो कामयाबु सिंध एजुकेशन फाउंडेशन वारी उहो कामयाबी हासिल न थी सघी आहे। पीर साहब ॻाल्हियुनि ते पाण डिस्कस कंदा पिया ब्रेक खां पोइ। ब्रेक जो टाइम थियो आहे, असां गॾु रहिजो।